चोटियारी मां ख़बर ईंदड़ चोटियारी वासी नौजवान राशिद अली पुट रजब सोलंकी झोल वासी 19 साल नारी गुलजान दी मीरण सोलंकी सां प्यार जो परणो करे छॾियो। उन मौके ते नारी गुलजान ॻाल्हाईंदे चयो त राशिद सां 6 महीना अॻु माइटनि जी रज़ा ख़ुशी सां मङणो कयो हो, पर हींअर माइट लालच में अची करे मूंखे ॿिए हंधि परिणाइण थे चाहियो, जंहिं सबबु घरां निकिरी पंहिंजे मङीते सां रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। जॾहिं त जोड़े चोटियारियूं में एहतजाज कंदे चयो त शादी बाद नारी जा वारिस मीरण सोलंकी, गुलाम हुसैन उर्फ गुलू, परवेज़ ऐं मुला बख्श सोलंकी असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे कुझु बि थियो या नौजवान जे माइटनि खे कुझु बि थियो त इन जा ज़िम्मेवार ॼाणायल माण्हू हूंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।